माता जो पांचो दोस्त जो पांचो भाउ सता लाड मजू दोस्तों जीअं त हींअर असां फिल्म जे सेट ते मौजूदु आहियूं। फिल्म आहे असांजी ईद जी तेज़ाब जंहिंजो डायरेक्टर कुर्बान चांडियो, निसार चांडियो ऐं तव्हांजो भाउ सता लाड हिन ते मौजूदु आहियूं। ऐं असांजे सिंध जो तमामु बहितरीनु राइटर, डायरेक्टर, एक्टर, कैमरामैन मुमताज़ ख़ासकली साहिबु मौजूदु आहे। ऐं हींअर असां मौजूदु आहियूं ही मुमताज़ ख़ासकली साहिबु जेको राज राणी ड्रामे जो डायरेक्टर, मिट्टीअ जे माण्हूअ जो डायरेक्टर, मिट्टीअ जे माण्हूअ में तमामु बहितरीनु किरदार खे गमदिल डायलॉग ॿुधायो छो त गमदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे। अदो चवंदो हुयो हिकिड़ो गाज़ी 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 बाहि चुकियो आहे ऐं मां चवंदो जिथां बि गुज़रे कख पनसारे खा करे छॾींदो ऐं गमदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे। हीअ आहे निसार चांडियो ऐं तमामु बहितरीनु एक्टर, बहितरीनु डायरेक्टर। ही कुर्बान चांडियो तमामु बहितरीनु एक्टर बि आहे, बहितरीनु डायरेक्टर आहे। अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि त पोइ तव्हांखे ॿुधायां, शाइर बि अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पोइ ॿुधायां। महिरबानी सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हे दोस्त आहिनि असांजा त हिन फिल्म जा एक्टर तमामु बहितरीनु। छा हाल आहे? ॿियो ख़ैरु आहे? कुझु लॻो पियो फर्स्ट क्लास आहे हेॾो फनकार आहे। अदा तूं बि ख़ुशी मां दिलि जाए कयां बिना पघार जे? अदा तूं पक दिलि जाए था? कीअं थो हले? राग रूप ॻाए थो? महफ़िलूं दहफ़िलूं करे थो? पक ॿुधाए को दोहिड़ो दाहूं न कर दिल चरी तुझो कोने दो यार, न कर तू इंतजार संग दिल जो शमीर चवे। छा ज़मीन ॿियो ख़ैरु? कुझु लॻो पियो फर्स्ट क्लास मन मौजन में? हीअ असांजा अदाकार आहिनि, असांजा दोस्त आहिनि हिन फिल्म में। ऐं ॾिसो अब छा हाल आहे? तूं ॾियाल कुझु लॻो पई? अब तूं ॾियाल वाल मां दिलि जाए कयां फर्स्ट क्लास माशाअल्लाह। हीअ असांजे हितां जा ॻोठ जा आहिनि जिते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी संगत जी, कुर्ब तव्हांजा सभिनि दोस्तनि जा कुर्ब। ही कमदार आहे हिकु फिल्म में तमामु बहितरीनु कैरेक्टर कमदार जो कयईं सजन जा बाबा। ही कुर्बान चांडियो।